अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामाइन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में आऊं अवां जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवांजी समातुन में अवांखे भलीकार कयां थो। सामाइन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां सिंध जाए कानूनदान, सियासतदान ऐं सिंध जे आशिक़ दादा राम ॼेठमलाणी जे विछोड़े ते शौकत हुसैन शोरो जो लेख, जंहिंजो उनवान आहे हिकु महान सिंधी सपूत जी मोकिलाणी, जेकी अवां जी समातुन में पेश करे रहिया आहियूं। उहे सिंधी जिन पंहिंजी ज़हानत ऐं महिनत सां सॼी दुनिया में नालो कमायो, तिन में राम ॼेठमलाणी हिकु जीनियस शख़्स हो। पखेड़ ऐं आबादी जे लिहाज़ खां हिंद जहिड़ी वॾी मुल्क में वॾे में वॾो क़ानून जो माहिर ऐं वकील हिकु सिंधीअ खे लेखियो वञे, उहो एज़ाज़ु मिलणु सॼी दुनिया जे सिंधियुनि जे लाइ फ़ख़्र जो कारणु आहे। राम ॼेठमलाणी वॾे वकील हुजण सां गॾु तक़रीर करण जो बादशाह ऐं हिकु अहिड़ो दानिश्वर हो जेको कहिड़े बि ताक़तवर शख़्स या धुर खे सच चई ॾियण में ज़रो बि न कीॿाईंदो हो। हू जंहिं सियासी जमायत में शामिलु हूंदो हो, उन जी अॻुवाणनि जी ग़लतियुनि ते बि तनक़ीद कंदो हो, जंहिं करे केतिरा भेरा खेसि न रुॻो वज़ारतुनि तां हटायो वियो, पर संदसि पार्टी मेंबरशिप खे आर्ज़ी तौरु ख़तमु कयो वियो। सच चवण वारो हुन कलंदर शख़्स उन्हनि ॻाल्हियुनि जी कॾहिं बि परवाह न कई। राम ॼेठमलाणी जी वकालत जी फ़ी हिंद जे सभिनी वकीलनि खां वधीक ॻरी हुई, पर जॾहिं बि सिंधियत ऐं सिंधी ॿोलीअ ते ॾुखियो वक़्तु आयो त हू पंहिंजे हणावणा ख़र्च करे खेसि विढ़ियो। हूअं त घणाई सिंधी अरबपति बल्कि ख़रबपति आहिनि, पर सिंधी ॿोली ऐं सिंधियत सां हुननि जो लॻाव न हुजण जे बराबरि आहे। मूं फ़क़ति ॿ अहिड़ा शाहूकार शख़्स ॾिठा जिन खे सिंधी ॿोली ऐं सिंधियत सां इश्क़ु हो, जिन कुझु में इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी ठाहिण खां वठी सिंधी रिसालनि जी माली मदद, कल्चरल सरगर्मियुनि लाइ ख़र्च जा पैसा ॾिना। उहे हुआ मोरज मंगनाणी ऐं राम ॼेठमलाणी, जेके ॿई हिन साल परलोक पधारे विया। दुनिया जा ख़ासि तौरु हिंद जा सिंधी यतीम ऐं लावारस बणिजी विया। राम ॼेठमलाणी सिंध ॼाओ हो, संदसि तड़ ॾाॾो जेठमल, जंहिं तां संदन आका ॼेठमलाणी सॾणु लॻी। सिंध जे हिकु अहम शख़्सियत हो। हुनखे मीर हाकमनि तरफ़ां शिकारपुर जो गवर्नर मुक़ररु कयो वियो हो। राम ॼेठमलाणी जो जनमु 14 सेप्टेम्बर 1923 में उन ख़ूबसूरत शहर में थियो हो, जंहिंखे सिंध जो पेरस सॾियो वेंदो हो। जंहिं शहर मां दुनिया जी बैंकिंग सिस्टम हंडीअ जो बुनियादु पियो हो, जंहिं शहर में सामी, शेख अयाज़, शहीद अल्लाह बख़्श सूमरे जहिड़ियुनि शख़्सियतुनि जनमु वरितो। शेख अयाज़ ऐं राम ॼेठमलाणी साॻे साल में जनमु वठंदड़ हम क्लासी पिणु हुआ। राम ॼेठमलाणी शिकारपुर जे न्यू एरा स्कूल ऐं सिंध मॉडल स्कूल खां पोइ C&S कॉलेज, चीलाराम सीतलदास कॉलेज मां तालीम हासिलु करण बाद कराची में आयो ऐं DJ सिंध कॉलेज मां BA करण खां पोइ शाहणी लॉ कॉलेज मां LLB कयाईं। राम ॼेठमलाणी पढ़ाई में एतिरो होशियारु हो जो खेसि 3 दफ़ा डबल प्रमोशन ॾेई मथे क्लासुनि में दाख़िलु कयो वियो हो। उन करे हुन जॾहिं बॉम्बे यूनिवर्सिटीअ मां मैट्रिक जो ॾुखियो इम्तिहान पास कयो त संदसि उमिरि 13 साल हुई। हुन जॾहिं LLB कई त संदसि उमिरि 17 साल हुई। क़ाइदे मूजिबि उन वक़्तु बार जे मेंबर बणिजण लाइ 21 साल उमिरि घुर्बल हुई। राम ॼेठमलाणी ज़िंदगीअ जो पहिरियों केस पंहिंजे लाइ विढ़ियो। हुन सिंध हाई कोर्ट जे अंग्रेज़ चीफ जस्टिस खे उन पाबंदी ख़तमु करण जी अपील कई। संदसि दयानत खे नज़र में रखंदे कोर्ट क़ाइदे में तब्दीली आंदी ऐं राम खे बार जो मेंबर बणायो वियो। राम ॼेठमलाणी वकालत सां गॾु लॉ कॉलेज में पढ़ाइणु शुरू कयो। हुन बॉम्बे यूनिवर्सिटीअ मां LLM पिणु कई। हुन AK बिरोही सां गॾिजी कराचीअ में हिकु लॉ फर्म जो बुनियादु विधो। AK बिरोही खांसि 7 साल सीनियर हो। राम ॼेठमलाणी 18 सालनि जी उमिरि में माइटनि जी मर्ज़ी रखंदे दुर्गा सां शादी कई। 1948 ईस्वीअ में हुन कराची जी ख़ातून वकील रत्ना शाहणी सां प्यार जी शादी कई। जेतोणीकि हिंदू रवाज मूजिबि ॿी शादी जी इजाज़त कान हुई,
पर पाकिस्तान जे कानून मूजिबि इजाज़त हुजण सबबि राम जे लाइ को मसइलो न थियो। दुर्गा मां खेसि 2 धीअर राणी शोभा ऐं 1 पुटु महेश ॼावा, रत्ना मां 1 पुटु जिनक ॼाओ। महेश ऐं राणी पीउ जी पैरवी कंदे वकील बणिया ऐं हुन वक़्तु सुप्रीम कोर्ट जे सितह जा सुठा वकील आहिनि। विरहाङो थियो त राम ॼेठमलाणी सिंध मां लॾण खां इनकार कयो। 1948 ईस्वीअ में मुहाजिरनि कराचीअ में हिंदुनि जे ख़िलाफ़ फ़साद शुरू कया। AK ब्रोई राम ॼेठमलाणी खे मशवरो ॾिनो त हालतूं ख़राबु आहिनि, उन करे फ़िलहालु इंडिया हलियो वञ। राम ॾुखियल दिलि सां सिंध खां मोकिलाणी करे इंडिया में पनाहगीरनि लाइ ठाहियल कल्याण कैंप में अची रहियो। हुन उते पहिरियों केस महाराष्ट्र जे उन वक़्त जे वज़ीर आला मरार जे देसाई ख़िलाफ़ु विढ़ियो, जंहिं बॉम्बे रेफ्यूजी एक्ट नाफ़िज़ कयो हो। उन एक्ट तहत सिंध मां लॾे आयल पनाहगीरनि सां ॾोहारियुनि जहिड़ो गैर इंसानी सलूक रवा रखियो वियो हो। हुननि खे कंहिं बि वक़्तु हिकु हंधि खां ॿिए हंधि मोकिलणु या मुर्गो महाराष्ट्र मां निकाली ॾियण जा इख़्तियार हासिलु थियल हुआ। राम ॼेठमलाणी बॉम्बे हाई कोर्ट में उन एक्ट ख़िलाफ़ु केस विढ़ियो ऐं सिंधियुनि जे हक़ में फ़ैसिलो थियो। राम वकालत सां गॾु गवर्नमेंट लॉ कॉलेज में पढ़ाइणु लॻो। हुन कुझु वक़्तु लॉ अमेरिका में डेट्रॉइट मिशिगन जे स्टेट यूनिवर्सिटीअ में इंटरनेशनल लॉ पिणु पढ़ायो। हू बार काउंसिल ऑफ इंडिया जो 4 भेरा चेयरमैन चूंडियो वियो। हुन इंडिया जा केतिरा ई मशहूरु केस विढ़िया। हुनजो पहिरियों वॾो केस कमांडर नानावती जे ख़िलाफ़ु क़तल जो हो। कावास माणक शाह नानावती नेवी में कमांडर हो। हुनजी ख़ूबसूरत ज़ाल सलोया जा हिकु सिंधी नौजवान वापारी प्रेम आहूजा सां लाॻापा हुआ। कमांडर नानावती प्रेम जो खून कयो। राम ॼेठमलाणी स्टेट तरफ़ां वकील हो। हुन नानावती खे फांसी जी सज़ा ॾियारे, जेका पोइ महाराष्ट्र जे गवर्नर वजीर लक्ष्मी पंडित माफ़ कई। राम ॼेठमलाणी केतिरनि स्मगलरनि जहिड़ोक हाजी मस्तान वग़ैरह जा केस विढ़ी खेनि आज़ादु करायो, जंहिं करे मथसि स्मगलरनि जे वकील हुजण जो नालो पइजी वियो हो। पर राम जो चवणु हो त हिकु वकील जी हैसियत सां हू कंहिंजो बि केस विढ़ी सघियो थे। इंडिया जे वज़ीर आज़म इंदिरा गांधीअ खे संदसि 2 सिख सिक्योरिटी गार्डन गोलियूं हणी क़तल कयो। राम ॼेठमलाणी उन्हनि मां हिकु सिख बलबीर सिंह जो वकील हो। हू राजीव गांधी जे कातिलनि जो पिणु वकील हो। राम ॼेठमलाणी सियासत में बि अहम किरदारु अदा कयो हो। इंदिरा गांधी जे नाफ़िज़ कयल इमरजेंसी ते सख़्तु तनक़ीद कई, जंहिं करे मथसि केस दाख़िल कया विया। हू कैनेडा हलियो वियो, जितां इमरजेंसी ख़तमु थियण खां पोइ मोटी आयो। हू 2 भेरा इलेक्शन में सोभारो बणिजी लोकसभा जो मेंबर बणियो। अहिड़ी रीति राज्य सभा जो बि 2 भेरा मेंबर थियो। हुन वज़ीर क़ानून जो उहिदो पिणु माणियो, पर पंहिंजी पार्टी BJP जे अॻुवाणनि ते तनक़ीद करण खां कॾहिं न मुड़ियो। इंडिया में सिंधी लिपि बाबति तकरार हलंदो रहियो आहे। अरबी, सिंधी ऐं दीवानगरी लिपि जे उन तकरार में राम ॼेठमलाणी अरबी, सिंधी लिपीअ जो हामी हो। जॾहिं सरकार तालीमी इदारनि में अरबी, सिंधी लिपि बदिरां दीवानगरी लिपि राइज कई त राम ॼेठमलाणी उन फ़ैसिले खे कोर्ट में चैलेंज कयो ऐं अरबी सिंधी लिपीअ खे बि तस्लीम करायो। वरी ॿिए भेरे कुझु हिंदू इंतिहा पसंदनि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया में केस दाख़िल कयो त टैगोर जे लिखियल क़ौमी तराने मां सिंध लफ़्ज़ कढियो वञे। राम ॼेठमलाणी उहो केस बि विढ़ियो ऐं दलील ॾिना त हिंदुस्तान में सिंधू तहज़ीब जो सिजु सिंध में उभरियो हो ऐं सिंध सिंधियुनि जो अबाणो वतन आहे। उनजो नालो क़ाइमु रखणु खपे। सुप्रीम कोर्ट उन्हनि दलीलनि जी बुनियाद ते केस ख़ारिज करे छॾियो। राम ॼेठमलाणी जेको सॼी दुनिया जे सिंधियुनि जो भरिजलो हो, तंहिंजो लाॾाणो हिकु अहिड़ो नुक़सानु आहे जंहिंजो अज़ालो मुमकिन ई कोन्हे। सामाईन, हीउ लेख साईं शौकत हुसैन शोरो जो लिखियलु हुयो, जंहिंजो उनवान हुयो हिकु महान सिंधी सपूत जी मोकिलाणी। सामाईन, हाणे पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त। तेसि ताईं अल्लाह वाही। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो।
सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।